हिकु नंढड़ी ॻाल्हि आहे त शेख सादी हिकु भेरे कंहिं ॻोठ में तरसियल हुयो त उतां हिकु दरवेश सवाल कयुसि त तव्हां ॿुधायो त दुनिया में वॾे में वॾी दौलत कहिड़ी आहे? त शेख सादी चयो त क़नाअत दुनिया जी वॾे में वॾी दौलत आहे। त उन दरवेश चयो त न, पैसा दुनिया जी वॾे में वॾी दौलत आहिनि। कुझु वक़्तु गुज़रियो त हिकिड़े ॾींहुं शेख सादी ॾिठो त उहो साॻियो ई दरवेश हिकु ॻोठ में बीठो थियो ऐं उन जे हथ में सोन जो टुकड़ो हुयो। हू मानी जी तलाश में हुयो त को बि हुनखे मानी न पियो ॾिए हुते। त शेख सादी उन खां अॻु में हिकिड़े हारीअ सां मिली आयो जंहिं वटां हू कुझु मानी पाण सां गॾु खणी हलियो ऐं कुझु हुन खाधी हुई। त उन दरवेश शेख सादीअ खे चयो त ही सोन जा टुकड़ा मां हर माण्हूअ खे ॾियणु चाहियां थो पियो, पर कोई कोन थो वठे, न ई को मूंखे मानी थो ॾिए पियो। त शेख सादीअ चयुसि त तोखे यादि आहे तो अॻु में सुवालु कयो त दुनिया जी वॾे में वॾी दौलत कहिड़ी आहे? त मां तव्हांखे चयो हुयो त क़नाअत दुनिया जी वॾे में वॾी दौलत आहे। मूंखे कुझु मानी मिली, मूं उहा थोरी खाधी ऐं थोरी बचाए रखी जेका अॼु मूंखे कमु अचे रही आहे। त बहितरीनु शइ इहा आहे त तव्हां जंहिं बि नंढड़ी शइ तव्हांखे आहे उन ते ख़ुशि रहो। हूअं बि जेको इंसानु ख़ुशि हूंदो आहे उहो शुक्रगुज़ारु हूंदो आहे ऐं शुक्रगुज़ारु इंसानु हमेशह ख़ुशि रहंदो आहे।